नाज़िम टेलीडाम जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में साइंसी नुमाइश मेलो लगायो पियो जंहिंमें शागिर्दियाणनि ऐं साइंस सां लाॻापियल फन ॿारनि जा नमूना ठाहे पेश कया। साइंसी नुमाइशी मेले में शागिर्दियाणनि लाइ मीना बाज़ार सां गॾु बुक स्टॉल पिणु लॻाया विया। उन हवाले सां पेश आहे टेलीडाम मां इमरान अली सोहो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज टेलीडाम में, जिथे साइंसी मेलो ऐं मीना बाज़ार लगाई वही है, जंहिंमें शागिर्दियाणनि साइंस सां जेको आहे वाबस्ता शयुनि जा मॉडल हिते ठाहिया विया आहिनि ऐं उहे हिते जेको आहे पेश बि कया विया आहिनि। उन खां अलावा हिते बुक स्टॉल ऐं मीना बाज़ार जा अलॻि अलॻि जेके आहिनि स्टॉल बि लॻाया विया आहिनि। अचो त हिते जेके शागिर्दियाणियूं आहिनि ऐं जेके उस्ताद आहिनि ऐं जेको ॿिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे ॿुधायूं। सोशल मीडिया जो दौर हली रहियो आहे, उन हवाले सां ॿार जेका न किताबनि सां दूर थी विया आहिनि, त इन करे रीडिंग हैबिट जेको आहे न ॿारनि में डेवलप थिए, उन हवाले सां हिते लाइब्रेरियन आहियां ऐं हीअ स्टॉल लगायो आहे ऐं इलाही सारा मतिलबु ॿार मूंखे इलाही सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं इलाही सारा बुक्स जो इंट्रस्ट ॿारनि ॾेखारियो आहे। बुक्स इलाही सारा सेल थिया आहिनि हिते। हिन हवाले सां जेको आहे न अवेयरनेस जे लाइ रीडिंग हैबिट जेका आहे ॿारनि में डेवलप थिए, उन लाइ जो है न एफर्ट कई आहे। एग्ज़िबिशन असांजो तव्हां ॾिठो हूंदो, इलाही सुठो ॿारनि रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं असांजो 2 सालनि खां लास्ट ईयर बि असांजो, त इन में ॿारनि जी ज़हनी नशोनुमा ऐं इन सां असांजे टीचर्स बि भरपूर साथ ॾिनो आहे। साइंस जी प्रोफेसर्स जेके असांजो आहिनि, फिज़िक्स केमिस्ट्री कंप्यूटर साइंस जो, त इन प्रोजेक्ट ते त असांखे इहे करणु घुरिजनि तइलीमी इदारनि में, त जीअं ॿारनि जी ज़हन जी उन जी मक़सद खे तइलीम महिनत त माशाल्लाह सां ॾाढी लॻी आहे। असां हिन में कंप्यूटर जा टाइप ॾेखारिया आहिनि ऐं असां इन करे इहे ॾेखारिया आहिनि त मतिलबु बेसिकली सभिनि खे एतिरी ख़बर हूंदी आहे त कंप्यूटर आहे बसि, बट असां इहो ॾेखारणु चाहियूं था त कंप्यूटर जा टाइप्स बि हूंदा आहिनि ऐं उन्हनि टाइप्स खे कीअं डिस्क्राइब कबो आहे। असां हिते उहे ठाहिया आहिनि ऐं इहो असां ॿुधाइणु चाहींदासीं त असां हीअ छा ठाहियो आहे। हीअ आहे माइक्रो कंप्यूटर। माइक्रो कंप्यूटर सभु उहे कंप्यूटर्स हूंदा आहिनि जेको मतिलबु हिकु सिंगल माण्हू यूज़ करे सघे। जीअं त पर्सनल कंप्यूटर, ही पोर्टेबल कंप्यूटर्स हूंदा आहिनि जेके असां मतिलबु हिकु जॻह तां ॿिए जॻह खणी वञूं था। लाइक लैपटॉप अगरि मतिलबु असां वटि हूंदो आहे त असां खणी वेंदा आहियूं। मोबाइल आहे, स्मार्ट वॉच आहे, इन्हनि कंप्यूटर्स खे चयो वेंदो आहे माइक्रो कंप्यूटर, जेके सिंगल यूज़र हुजनि। ऐं इहे हाइब्रिड कंप्यूटर जेके हूंदा आहिनि, वॾा कंप्यूटर हूंदा आहिनि, उहे मतिलबु रिसर्च वग़ैरह में कमु ईंदा आहिनि, पर इन्हनि खे न मतिलबु काफ़ी माण्हू हिक ई टाइम में यूज़ करे सघनि था। हीअ पॉल्यूशन आहे जेको असांजे मुल्क में आम रीज़न थी वियो आहे, इन जे हिसाब सां जाम इफेक्ट था अचनि। त पॉल्यूशन खे असांजे बचण लाइ कहिड़ा सबब घुरिजनि, असां इन जे बारे में असीं ॻाल्हाईंदासीं। पॉल्यूशन जा 5 क़िस्म आहिनि: हवाई आलूदगी, पाणीअ जी आलूदगी, प्लास्टिक जी आलूदगी ऐं ज़मीनी आलूदगी आहिनि जेके नॉइज़ पॉल्यूशन। प्लास्टिक सॼो कुझु असांजे मुल्क में असरु थिए पियो, इन जे हिसाब सां इहो असांजो आहे। ब्लड इंसान जे पूरी बॉडी में कीअं ट्रांसफ़र थो थिए ऐं कीअं प्यूरीफाई थो थिए, कीअं साफ़ थो थिए। असां में ॿुधायो आहे पहिरियां ब्लड राइट आर्ट्रियम में वेंदो आहे, उन खां पोइ डायरेक्ट राइट वेंट्रिकल खां लंग्स में वेंदो आहे, उनमें ऑक्सीजनेटेड थींदो आहे, पूरो प्यूरीफाई थींदो आहे, वापसि लेफ्ट वेंट्रिकल में ईंदो आहे ऐं पूरी बॉडी में सेट हा बिल्कुलु, ऐं पूरी बॉडी में उनखे असां पंप करे छॾींदा आहियूं ब्लड खे। इहो असांजो फंक्शन ॿुधायो आहे बेसिकली हार्ट जो, ऐं असांखे इन में तक़रीबन 1 ॾींहुं लॻो आहे ठाहिण में। मुंहिंजे ख़्याल में इहो असांजो सफ़र रहियो आहे कंहिं हद ताईं। रोबोट जो ठाहिण जो मक़सदु, हिन खे मिनी रोबोट चइबो आहे ऐं मिनी रोबोट ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे सिंपली, जेको वूमेन्स आहिनि उहे कम कार में जाम मसरूफ़ हूंदा आहिनि पंहिंजे घर में। ऐं मूं ॾिठो आहे पंहिंजे मदर खे ॾिठो आहे, पंहिंजी सिस खे ॾिठो आहे, उहे जाम जेको आहिनि मसरूफ़ हूंदियूं आहिनि पंहिंजे लाइफ में, सिर्फ़ु कम कार में। हुनजी पर्सनल लाइफ डिस्टर्ब थी वेंदी आहे, उहे छा करणु चाहिनि थियूं, हुनजो पैशन सभु कुझु डिस्टर्ब थी वेंदो आहे। इन जे लाइ आउं चाहियां थी अवेयरनेस पाकिस्तानियुनि खे करणु चाहियां थी त रोबोट्स ठाहिनि, ताकी हू जेके असांजी माइरूं आहिनि उन्हनि खे कमु थोरा जेको आहे न उनमें फ्री थी वञनि, ताकी जेको आहे न उहे पंहिंजे लाइ टाइम कढी सघनि, वॉक ते वञी सघनि, घुमणु वञी सघनि ऐं जेको आहे न पढ़ाई करे सघनि ऐं ॿियूं बि शयूं अहिड़ियूं खोड़ सारियूं आहिनि जेके उहे करे सघनि। छो त इन्हनि मामलनि में वरी जेको आहे टाइम नथो मिली सघे। ऐं माशाल्लाह जेको आहे न जापान आहे, चाइना आहे, उहे जेके आहिनि इन तरीक़नि में इन्वॉल्व आहिनि। असांजो जेको प्रोजेक्ट ठातो आहे, हिन में असां 3-4 ॾींहं लॻी विया आहिनि ऐं असां 3 ॼणियूं आहियूं, ख़दीजा ऐं सबा ऐं मां हिकु राइसान। असां 3 ॼणियूं आहियूं ऐं असां जेको पॉल्यूशन जे बारे में मतिलबु गंदलान जे बारे में ठातो आहे। कॉलेज टंडोजाम में स्टूडेंट वीक सेलिब्रेट थो थिए, उन जे हवाले सां ॿारनि जे लाइ एक्टिविटी रखी वई आहे, जंहिंमें ॿारनि स्टॉल्स बि लॻाया आहिनि, खाधे पीते जा बि, शयूं सेल करण जा बि। ऐं सभिनी खां वधीक रश जेका रही आहे उहा बुक स्टॉल ते रही आहे। ॾाढो हिकिड़ी सुठी ऐं ख़ुशि आइन ॻाल्हि आहे
त टंडे जाम जा ॿारनि ॾाढा सुठा फिलोसॉफिकल ॾाढा सुठा सुठा किताब ख़रीद कया आहिनि ऐं सभिनी खां वधीक बुक स्टॉल ते हुजण जे करे इहा असांजे लाइ ख़ुशी ऐं फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असांजे ॿारनि जी किताब में दिलचस्पी आहे। जेके माण्हू चवनि था त माण्हू ॿार किताब नथा पढ़नि, अॼु उहे ई ॿारनि जो जी गरम जोशी ॾिसनि त शायदि सम्झी वठनि त ॿारनि जो किताबनि सां केतिरी दिलचस्पी आहे।